थोड़ा रेस्ट करो, पानी का सभी वे करें। के ॿुधाईंदो कंहिंजे सत्संग ते आया आहियो, कहिड़े बाबा जे सत्संग ते? जेसि ताईं डांस चालू हुई सभु बाबा खे विसरी विया, मूंखे लॻे थो। हाणे सभई वरी अचूं बाबा वटि ऐं मन में कंहिंखे विहारियूं? बाबा खे। सभई चवारायो, कंहिंजो बि मुख ख़ाली न हुजे ऐं चवाराए करे पंहिंजो बाग बि ठाहियो ऐं पंहिंजो मुख बि पवित्र करो। मनड़ो मातो सां लॻायो मातो सां लॻाया सतगुर को सांभला तोखे पाए मां सब कुछ पातो ओ मनड़ो मातो सां लॻायो सतगुर
संतन खे सिर्फ़ हिकिड़ी ॻाल्हि वणंदी आहे, केरु ॿुधाईंदो? अगर उहा ॻाल्हि पाण में आहे त संत अञा अची करे असांजी जोलियूं भरंदा आहिनि, अञा अची करे असांजी बरकत ॾींदा आहिनि। केरु ॿुधाईंदो कहिड़ी ॻाल्हि संतनि खे वणंदी आहे? मन साफ़ हुजे, ॿियो प्यार हुजे, सभिनी जो मन साफ़ आहे, राइट? ऐं सभिनी खे प्यार बि आहे, ॿियो सभु सेवा करूं, ॿियो छा करूं? शांति। सिमरन अञा हिकु इम्पोर्टेंट शब्द शांति। सत्संग बि अञा उनखां बि वधीक इम्पोर्टेंट शांति। शांति बि, ॿियो जेका मंडली में त न मिलंदी पाण खे, बाबा जे सत्संग में न मिलंदी। हिकु माता कंप्लेन की बाबा खे, चईस बाबा इहो गोड़ बंदि करायो त मां ॻायां न। बाबा चईस ॻाइणो त ईअं ई ॻाए, हिते शोर हुयो आहे ऐं हूंदो, तोखे ॻाइणो अथई वञ, शोर बंदि न थींदे। बोल गोदरी वारे जेके बि बाबा जे दरबार में ईंदा आहिनि भॼन ॻाइण, उन्हनि जे लाइ परीक्षा हूंदी आहे त इहो शोर बंदि कराए सघो था या न। त असांखे फुल जोश में अची करे ॻाइणो पवंदो आहे। अगरि धीरे धीरे ॻाईंदासीं त पब्लिक जी आवाज़ असांखे ॿुधण में ईंदी। बोल गोदरी वारे। ऐं के वरी वाड़ा थींदा आहिनि, भई हे छा तव्हां भई बाबा जे दरबार में एतिरो ज़ोर ज़ोर सां चिल्लाए छो ॻाल्हाईंदा आहियो? हाणे हुननि खे केरु ॿुधाए भई हिते छा हूंदो आहे? गोड़ हूंदो आहे। पर इहो बि बाबा जो प्यार आहे, छो त दिलि जो हाल किथे तो वञूं न, घर में नथा ओड़े सघूं, मंदिर में अची करे। हिकु जेको इम्पोर्टेंट शब्द आहे उहो इहो आहे शुक्र करो। जेके शुक्र कंदा आहिनि बाबा उन्हनि जूं जोलियूं अञा अची वधीक भरंदा आहिनि। त सभई चवराईंदा इहो भॼन। तेरा हर वेले हर मार्ग